अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मां उमेद थो कयां ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु हिकु दफ़ो ॿीहर उस्ताद जलाल चांडी जी हिकिड़ी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 1 अवामी तव्हांजे लाइ खणी आहियो दोस्तों इन महफ़िल खे तव्हां ताईं पुॼाइण में असां सां ताउन कयो आहे शाइर शमन अली मलिक घोसपुर कंदकोट खां, जेको उस्ताद जलाल चांडी जो सचो आशिक़ दीवानो ऐं परवानो आहे। दोस्तों अस्सलाम वालेकुम कामरान सिंधी साहब, छा हाल आहे? साईं ॿियो ख़ैर, ख़ुशि अला, तव्हां ख़ुशि रखे, सदा सलामत रखे। अदा 2-3 ॾींहं थिया आहिनि इहे दोस्तनि मूंसां राब्तो कयो फ़ोन ते, चए था महिरबानी करे तव्हां वटि अवामी वॉल्यूम नंबर पहिरियां प्राइवेट महफ़िल उस्ताद जलाल चांडे जी इहा असांखे ॿुधायो। मूं चयो साईं हीअ तमामु पुराणी महफ़िल आहे ऐं मूं वटि काफ़ी प्राइवेट महफ़िलूं आहिनि, सदाबहार प्राइवेट महफ़िलूं काफ़ी आहिनि। हाणे इहा ॻोल्हणी पवंदी, अलाह ख़ैर कंदो, रब भलाई कंदो। दोस्तनि चयो त साईं इहा तव्हां वटि मिली सघे थी, छो जो तमामु पुराणी महफ़िल आहे, तमामु पुराणी महफ़िल आहे। इहा 70 जे ॾहाके जे लॻभॻि आहे। पोइ इहे मूं कल्ह खां वठी इहा केसट बेसट तमामु काफ़ी तादाद में आहे, जेको आहे सो मूंखे मिली वई आहे। मां तव्हांखे केसट मोकिलियां थो, तव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल ते ऐं फेसबुक ते लॻारायो त जीअं ही महफ़िल बि ॿुधनि ऐं उन्हनि जी दिलि ख़ुशि थिए। दोस्तों हींअर इन महफ़िल जो पहिरियों कलाम ॿुधंदासीं, जंहिंजा ॿोल आहिनि दिलरुबा तूं न दिल तां धार कजांइ। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तों, जग मशहूरु आहे ऐं जो शाइर आहे उस्ताद अली गुल महर। वाह जी शाइरी आहे दोस्तों, तव्हां ज़रूरु ॿुधो। वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। दी जा ओहे मानन खुश दिला जिन दिलू दोस्त विसारे कुरान जे माथ कयो त कलाम हिकिड़ो चऊं, जिन त पोइ हेॾे पोइ वञण लाइ असांखे ज़ाल ॾे सौली ॾिसण में थी अचे। हिकिड़ो सॾु न कमाल सां कंहिंखे कबो आहे, सॾु न ॾींदो ॿियो सॾु कंदे टियों पर दिलि में ॻाल्हि ज़रूरु न थी ॿुधे कोन त मुंहिंजो मथो फाटी पियो। टी सॾु था थियनि हिकिड़े कलाम में, घटि में घटि ॿुधो त सही न। गुलाम फरीदा मन तदा कुदसी जदा पोसन खफन ओ सोना
दा बार नसांदी जिंदड़ी लखमणा दे बार चवाए सिर ते हथ में रख न जाना मैं कुदर दर्द सलाम कराए नी आख मियां गुलाम फरीदा ओ वसन तदा झोकाओ मेरे खिल दे नैन पाए बस वो यार अस समझ गयो से तुस अगले यार न रहे हो हंस के दिलड़ी खसक धोवे तुसा बेपरवाह थी गयो भट अगे पे चिचना दे झलून दुने दे पयो ओ गुलाम फरीदन दी बेकस जिंदड़ी केड़ा जुल्म करे दे बस वो यार तेरी यारी कनू असा नवा यार करे सू जग दुनिया विच यार घणे असा देखू दिल चाह दे सू शुक्र कि तुसा अपनी दिल आप चाहती असा लख एहसान मने सू आखे गुलाम फरीदा ओ कूड़े यार कनू मन सच्चा यार करे पेशकेश कामरान जानी सिंधी अजीब अजी आवाज़ी घनेरी बात हन रुमदे रात मुत दर गुजारी सजन जे के कयो तुझे हवा में मोहन की जाने के कयो तुझे हवा में मोहन की जाने मुल्क अवाजे ते मसना है जावा कागजन को कान अन कैसा कदा गाल दिल भर तुझे दर्द जी मस्त घनी मुल्कन में अल्लाह कागजन लख हजार
गज़ल के जन उन्हनि ॾे जन जूं दिलियूं जनदार मोहबी जहार तो का गज़ल खाऊं तेरा मां पिटिया तुझे सहारे पेशकश कामरान जानी सिंधी Allah